असां तरीक़नि जे हुन अभिलेख खां शुरूआत कंदासीं जेको पौलुस जे सेवकाई जे वक़्त जे बारे में आहे। इहो अभिलेख असांखे इहो सम्झण में मदद कंदो त पौलुस तिमुथियुस खे इहो ॿियो ख़त कॾहिं लिखियईं। अचो त शुरूआत कयूं। 58 ईस्वी सदीअ में पौलुस यरूशलेम में गिरफ़्तार कयो वियो। 61 ईस्वी सदीअ में लॻभॻि हिन ई वक़्त में पौलुस रोम देश में पहुतो। पिछला 3 साल पौलुस क़ैद में गुज़ारिया हुयईं, जिते हुन खे रोम जे अधिकारियुनि जे साम्हूं घणनि मुक़दमनि जो सामनो करणो पियो। 61 खां 63 ईस्वी सदीअ ताईं पौलुस खे पहिरियों दफ़ो रोम जी क़ैद में विधो वियो। प्रेरितनि जे किताब में हिन घटना जी सूची कोन ॾिनल आहे। 64 खां 67 ईस्वी सदीअ ताईं हिन वक़्त में पौलुस जेल में रिहा कयो वियो ऐं हिन ई वक़्त में पौलुस रोम जे घणे ई इलाक़े में प्रचार कयईं। हिन ई वक़्त में पौलुस मकदुनिया में तिमुथियुस जो पहिरियों ख़त ऐं तीतुस जो ख़त लिखियईं। 67 ईस्वी सदीअ में पौलुस वरी गिरफ़्तार थियो ऐं इहो वक़्तु हुयो जॾहिं हुन तिमुथियुस खे ॿियो ख़त लिखियईं, यानी इहो ख़त जेको असां हाणे पढ़ंदासीं। 68 ईस्वी सदीअ में पौलुस खे रोम में ही मौत जी सज़ा मिली। हुन जो सिर कटियो वियो। पंहिंजे मौत खां पहिरियों ई हुन तिमुथियुस खे इहो ॿियो ख़त लिखियो हुयईं। 2 वचन जेके हिन ख़त जो संक्षेप ॾियनि था उहे इहे आहिनि। पहिरियों आहे तिमुथियुस जे हिन ॿिए ख़त जे 2 अध्याय जो 15 वचन जेको चवे थो, पंहिंजे पाण खे परमेश्वर जो ग्रहण योग्य ऐं हेरो कमु करण वारो बीहारण जी कोशिश कर, जेको लज्जित थियण न पाए ऐं जेको सच जे वचन खे ठीक रीतिअ सां कम में आणींदो आहे। ऐं ॿियो वचन आहे 2 तिमुथियुस जे 4 अध्याय जो 2 वचन कि तूं वचन जो प्रचार कर, वक़्त ऐं बेवक़्त तयार रहो, सभी प्रकार जी सहनशीलता ऐं शिक्षा ऐं गॾु उल्हाना ॾे ऐं डंट ऐं सम्झाए। हिन ख़त में हेरो भी हिकु अखर आहे जंहिं ते मुंहिंजे हिसाब सां तव्हां वधीक ज़ोर ॾेई सघंदा आहियो। उहो अखर आहे वफ़ादारी। पहिरें अध्याय में क्लेश में वफ़ादारी ॾिठी वेंदी, 2 अध्याय में सेवा में वफ़ादारी, 3 अध्याय खां 4 अध्याय जे 5 वचन ताईं असां विश्वास त्यागण महिल वफ़ादारी ॾिसंदासीं ऐं 4 अध्याय जे 6 खां 22 वचन ताईं असां प्रभुअ जी हुननि सेवक जे तरफ़ वफ़ादारी ॾिसंदासीं जेके अकेलो छॾिजी विया आहिनि। पंहिंजे मौत खां कुझु वक़्तु पहिरियों जेको भी हिकु शख़्स चवंदो आहे हुन खे अहमियत ॾिनी वेंदी आहे ऐं हुन ते ॿिया लफ़्ज़ कोन जोड़िया वेंदा आहिनि। इहा ई अहमियत तिमुथियुस खे लिखियल हिन ॿिए ख़त खे ॾिनी वई आहे। इहो पौलुस जो आख़िरी संदेस हुयो। हिन ख़त में अहिड़ी उदासीनता प्रकट कई वई आहे जेकी ॿिए कहिड़े ख़त में कोन प्रकट कई वई आहे, पर तॾहिं बि हिन में जीत जी ख़ुशीअ जी बि आवाज़ आहे। हिन ख़त जे 4 अध्याय जे 7 वचन में पौलुस पंहिंजे समाधीअ जो लेख लिखंदे चवे थो, मां सुठी कुश्ती लड़ी चुको आहियां, मां पंहिंजी दौड़ पूरे करे छॾी आहे, मां विश्वास जी रखवाली कई आहे। ऐं छो त इहो पौलुस जो आख़िरी ख़त हुयो, उहो हिते व्यक्तिगत रूप में पेश आयो आहे। हिन ख़त जे चाराए नंढे ख़तनि में लॻभॻि 25 शख़्सनि जो पौलुस ज़िक्र कयो आहे। 2 तिमुथियुस जे हिन नंढी किताब में क्षितिज रेखा ते हिकिड़ो अनिष्ट जे समाचार जो कारो बादल नज़र अची रहियो आहे। उहो आहे विश्वास त्यागण वारनि जो बादल। अॼु विश्वास त्यागण हिकिड़े तूफ़ान वांगुरु जग ते ऐं कलीसिया ते अची टुटो आहे। विश्वास त्यागण जो मतिलबु छा आहे?
हिन जो मतिलबु आहे त विश्वास जे नियम खे पालण ई छॾे ॾियणु। विश्वास त्यागणु इहो अज्ञानता जे करे कोन्हे। विश्वास या धर्म जे विरुद्ध थी वञणु, खिलाफ़ थी वञणु इहो आहे। इहो ज़ोरीअ करे ग़लती करणु आहे, जाणे बुझे विश्वास खां परे थी वञणु। विश्वास त्यागण वारो उहो आहे जंहिंखे ख़ुशख़बरीअ जा सच ऐं विश्वास जा सिद्धांत ख़बर आहिनि, पर हुननि खे नाकारे छॾियो आहे। पौलुस हिते ॿिए तीमुथियुस जे किताब में ख़ुशख़बरीअ जे प्रचार जे अंतिम नतीजे जे बारे में ॻाल्हाए थो। प्रचार जो अंतिम फल सॼी मानव जातीअ जो परिवर्तित थियणु कोन्हे ऐं न ई उहो हुननि हज़ार सालनि जे वक़्त जो प्रवेशक आहे, बल्कि ईंदड़ वक़्त में विश्वास त्यागण जूं अहिड़ियूं घटनाऊं थींदियूं जेकियूं हिन पृथ्वीअ तां विश्वास जो नामो निशान ई मिटाए छॾंदियूं। असल में हिन युग जे अंत में ॿाहिरि निकिरण जूं ॿ घटनाऊं थींदियूं। हिकिड़ी आहे कलीसिया जो पृथ्वीअ मथां ॿाहिरि निकिरी खंयो वञणु, जॾहिं उहा मथे मसीह खे गॾिजण लाइ खई वेंदी। जॾहिं सभी विश्वासी पृथ्वीअ तां खंया वेंदा, तॾहिं पृथ्वीअ ते बाक़ी उहा संस्था जेकी कलीसिया जी जूनी खल आहे उहा रहिजी वेंदी ऐं उहे सभी विश्वास खां हटिजी वेंदा। इहो ॿियो ॿाहिरि निकिरी वञणु आहे। पहिरियों खरी कलीसिया जो पृथ्वी तां ॿाहिरि निकिरणु, ॿियो सांस्थिक कलीसिया जो विश्वास त्यागणु या विश्वास मां ॿाहिरि निकिरणु। लूका जे 18 अध्याय जे 8 वचन में प्रभुअ यीशुअ पाण हिकु चौंकाइण वारी ॻाल्हि चई, तॾहिं बि इंसान जो पुटु जॾहिं ईंदो त छा उहो पृथ्वीअ ते विश्वास पाईंदो? इहो सवाल अहिड़े नमूने पुछियो वियो आहे जीअं हुन जो जवाबु नकारात्मक ई हुजे, त असल में जवाबु आहे न। जॾहिं मसीह पृथ्वीअ ते वापसि मोटींदो त हुन खे विश्वास ॻोल्हंदे बि कोन मिलंदो। इहो वीचार अॼु जे सामाजिक ख़ुशख़बरीअ सां सहमत कोन्हे, जेको जग जो परिवर्तन करण जी कोशिश में आहे, हुन जी सामाजिक व्यवस्था खे हेठि मथे करे। हेड़ा निष्फल सकारात्मक शख़्स धीर कोन ॿधंदा आहिनि। पौलुस जे हिननि अखरनि सां इतिहास पौलुस जे अखरनि जे पकाईअ जो गवाह आहे। असां हींअर वॾे विश्वास त्याग जे विच जी रहिया आहियूं, जेको सफ़ा सविस्तार में पौलुस जे अखरनि वांगुरु थी रहियो आहे। मथे तौर ते नज़र ईंदड़ कलीसिया विश्वास त्यागण जे भयंकर चक्रे में फांसी पई आहे, पर उहा अदृश्य कलीसिया जेका विश्वासियुनि जी खरी दह आहे, हुन ते कोई असरु कोन थींदो। उहा अदृश्य कलीसिया अॼु बि आहे ऐं उहा पंहिंजे गौरवी थियण जे रस्ते ते अॻिते वधी रही आहे। मुंहिंजी इच्छा आहे त इहा ई आहे त उहा थोरी अञा नज़र अचे। इहा खरी कलीसिया आसमान में पंहिंजे गौरवी मसीह खे मिलण लाइ पंहिंजे रस्ते ते अॻिते वधी रही आहे। अॼु असां जहिड़े ॾींहंनि में रही रहिया आहियूं, खरी कलीसिया जो इहो ख़्यालु घणो ई दिलि खे दिलासो ॾींदो आहे। विश्वास त्यागण जी आशंका जे करे पौलुस हिन ख़त में परमेश्वर जे वचन खां वधीक ॿी काई बि ॻाल्हि ते ज़ोर कोन ॾेई रहियो आहे। असल में ॿई पौलुस ऐं पतरस पंहिंजे पंहिंजे ख़तनि में परमेश्वर जे वचन ते ऐं ख़ुशख़बरीअ ते अहमियत ॾेई रहिया आहिनि। ॿई हिक ॿिए सां हिन ॻाल्हि ते बिल्कुलु सहमत आहिनि। असां अगरि तीमुथियुस जो ॿियो ख़तु ऐं पतरस जो ॿियो ख़तु पढ़ंदासीं त असांखे ॿिन्हिनि में सहमति नज़र ईंदी। मुंहिंजा दोस्त, मसीह जी ख़ुशख़बरी हिकिड़े विशाल सच ते टिकियल आहे ऐं उहो आहे इंसान जी पूरी तरह सां चरित्रहीनता। ॿियनि लफ़्ज़नि में इहो त इंसान हिकिड़ो भटकियल पापी आहे। हिकिड़ो आधुनिक शिक्षक कुझु इहो ॿुधाई, जाते शिक्षा इहा कल्पना कंदी आहे त इंसान जे नैतिक स्वभाव खे सुधारियो वञी सघिबो आहे, हुते ई पारंपार मसीही धर्म इहो विश्वास कंदो आहे
त इंसान जो नैतिक स्वभाव भ्रष्ट थी वियो आहे ऐं बिल्कुलु बिगड़ी वियो आहे। जाते शिक्षा इहो विश्वास रखंदी आहे त हिकिड़े इंसान जे नैतिक स्वभाव जे सुधार लाइ ॿिए इंसान खे वापरियो वञी सघिबो आहे, त हुते मसीही धर्म जी परंपरा जे अनुसार इंसान लाइ छड़ो परमेश्वर ई उहो अभिकर्ता आहे ऐं इहो बि त इंसान जो नैतिक स्वभाव परमेश्वर सुधारंदो कोन्हे, पर इंसान खे हिकिड़ो नओं स्वभाव हुन जे बदिले में ॾींदो आहे। दोस्त, इंसान अॼु अहिड़ी हालत में आहे कि उहो परिपूर्ण आज्ञा पालन सां उद्धार कोन थो पाए सघे, छो त उहो पूरी तरह सां आज्ञा पालन करे ई कोन थो सघे ऐं न ई उहो बिना आज्ञा पालन उद्धार पाए सघे थो, छो त परमेश्वर उहो स्वीकार ई कोन कंदो। इन्हीअ करे हिन समस्या जो हिकिड़ो ई हल आहे ऐं उहो आहे परमेश्वर जे कृपा जी ख़ुशख़बरी, जेका हिकिड़े पापीअ ताईं हेठि अची पहुचंदी आहे ऐं हिकिड़े पापीअ खे उद्धार ॾेई मुक्त कंदी आहे। ऐं हिन उद्धार जो आधार आहे मसीह जो मरी करे वरी जी उथणु। मसीह में विश्वास इंसान जे ज़िंदगीअ खे बदिले छॾंदी आहे, हुन जो रूपांतर करे छॾंदी आहे। अॼु असांजे साम्हूं जग जा उहे सभी माण्हू प्रदर्शित कया विया आहिनि जेके परमेश्वर जी कृपा जे ख़ुशख़बरीअ सां बदिलजी विया आहिनि। हिन पापी इंसान खे परमेश्वर जी कृपा जे बारे में ॿुधाइण जे बदिले घणा ई खुले वीचार या ढिले वीचार जो प्रचार कंदा आहिनि ऐं इहे टे अलॻि अलॻि दिशाउनि में वेंदा आहिनि। हिन ढिले वीचारनि वारनि जे मंच तां जेको बि असां ॿुधंदा आहियूं उहो खरे तौर ते छड़ो लोकप्रिय मनोविज्ञान आहे। हिननि में वधीक करे शीर्षक इहे हूंदा आहिनि: नियंत्रण कीअं हासिल कजे, या त सृजनात्मक नमूने कीअं सोचजे, स्वीकृत ऐं पके नमूने कीअं सोचजे, वग़ैरह वग़ैरह। इहो चवे थो त असां मथे वञण जे रस्ते ते आहियूं ऐं हमेशह मथे ई वधण रहंदासीं। इहो छड़ो लोकप्रिय मनोविज्ञान आहे जेको अंत में असांखे किथे बि कोन पहुचाईंदो। ॿिए नमूने जो प्रचार जेको ढिले वीचार सां भरियल आहे उहो नीति शास्त्र खे शामिल कंदो आहे। उहो हिकिड़ी नंढी सी मिठी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो आहे। उहो संदेश कुझु अहिड़े नमूने हूंदो आहे: सुठो बुरे खां बहितर आहे, छो त उहो थोरो सुठो आहे ऐं असांखे घटि मुश्किलनि में विझंदो आहे। हिकिड़े साधारण ढिले वीचारनि वारी कलीसिया उहा आहे जिते हिकिड़ो थधे ढंग जो माण्हू थधे ढंग जे माण्हुनि जे ॻठ जे साम्हूं बि हुननि खे चवे थो अञा थधा थियो। हिन खां फिकी ऐं अरुचिकर कलीसिया अञा कहिड़ी थी सघे? शायदि इन्हीअ करे त प्रभु ईश्वर प्रकाशित वचन जे 3 अध्याय जे 15 वचन में ऐं 16 वचन में लुदुकिया जी कलीसिया खे इहे लफ़्ज़ चयईं: मां तुंहिंजे कमनि खे ॼाणींदो आहियां त तूं न त थधो आहीं ऐं न गरम। भलो थिए हा त तूं थधो या गरम हुजे हा, इन्हीअ करे त तूं गुनगुनो आहीं ऐं न थधो आहीं ऐं न गरम। मां तोखे पंहिंजे मुंहं मां उल्टी करे ॿाहिरि कढण ते आहियां। इहे लफ़्ज़ ॿुधी त कंहिंखे बि पेट में सूरु थियणु लॻे। पोइ वरी 3 नमूने जी ढिली कलीसिया आहे जेका सामाजिक ख़ुशख़बरी ॾींदी आहे। हुननि जा प्रचार जातियुनि जे विच सुठा संबंध रखणु, शांतिवादी हुजणु, सामाजिक न्याय ऐं मसीही समाज व्यवस्था हिननि सभिनी जे बारे में हूंदा आहिनि। इहो साफ़ ऐं सादो मसीही समाजवादी हुजणु आहे। हिन जी तुलना में अगरि ख़ुशख़बरीअ जो प्रचार थिए त माण्हू मसीह वटि ईंदा आहिनि ऐं उहे सभी रिश्ते में हिक ॿिए जा भाउर बणिजी वेंदा आहिनि। असांखे पोइ इहा जातियुनि जे विच में संबंध सुधारण जी ॻाल्हियूं जी कोई घुर्ज कोन हूंदी आहे। तव्हां माण्हुनि खे ज़बरदस्ती गॾु आणे संबंध कोन था सुधारे सघो।
छड़ो परमेश्वर जे कृपा जी ख़ुशख़बरी ही हिकिड़े शख़्स खे मुंहिंजो भाउ बणाए सघंदी। जॾहिं हीअं थिए थो त माण्हुनि जे चमड़ीअ जो रंग छा आहे हुन जो बि असांखे कुझु फ़र्क़ु कोन पवंदो आहे। इंसान जे समस्याउनि जो हल परमेश्वर जे कृपा जे बारे में प्रचार करण जे द्वारा ई निकिरंदो। परमेश्वर जे हिकिड़े महान सेवक यानी जंहिंजो नालो हुयो मार्टिन लूथर जीअं चयईं, असांखे इहो पहचानणु खपे त परमेश्वर शून्य मां निर्माण कंदो आहे। जेसिताईं हिकिड़ो इंसान पाण शून्य न बणिजी वञे तेसिताईं परमेश्वर हुन जो इस्तेमालु करे हुन खे या हुन मां कुझु निर्माण नथो करे सघे। परमेश्वर जी कृपा जेका असांखे यीशु मसीह द्वारा प्राप्त थींदी आहे उहो मार्ग आहे जंहिंसां इंसानियत बदिलजी सघंदी आहे। इहो तिमुथियुस खे लिखियलु ॿियो ख़त असांखे इहा ई सिख्या ॾींदो आहे ऐं इन्हीअ करे असां लाइ हिन ख़त जो अध्ययन करणु अहम आहे। अचो त हाणे हिन अध्ययन खे शुरू कंदे पहिरियों वचन पढ़ूं। ॿिए तिमुथियुस जो पहिरियों अध्याय ऐं पहिरियों वचन। पौलुस जी ओर खां जेको हुन जीवन जी प्रतिज्ञा जे अनुसार जेको मसीह ईश्वर में आहे, परमेश्वर जी इच्छा सां मसीह ईश्वर जो प्रेरित आहे। पौलुस जेको परमेश्वर जी इच्छा सां मसीह ईशू जो प्रेरित आहे। छा तव्हांखे यादि आहे त पौलुस तिमुथियुस खे पंहिंजे पहिरें ख़त में पहिरें वचन में लिखियो हुयो त उहो परमेश्वर जी आज्ञा सां यीशु मसीह जो प्रेरित आहे ऐं असां ॾिठो त परमेश्वर जी आज्ञा हुन जी इच्छा खे प्रगट कंदी आहे, पर उहे पूरी तरह सां हुन जी इच्छाऊं कोन्हनि। हिते पौलुस चवे थो हुन जीवन जी प्रतिज्ञा जे अनुसार जेको मसीह ईश्वर में आहे, परमेश्वर जी इच्छा सां मसीह ईश्वर जो प्रेरित आहे। तव्हां हिकिड़ी प्रतिज्ञा खे, हिकिड़े वाइदे खे कहिड़े नमूने स्वीकारे सघंदा आहियो? विश्वास सां। तव्हां उहे विश्वास सां स्वीकारे सघंदा आहियो। अनंत जीवन प्राप्त करण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे। परमेश्वर तव्हांखे इहो तोहफ़ो ॾेई रहियो आहे। तव्हां हिकिड़ो तोहफ़ो स्वीकार कंदा आहियो छो त तव्हां तोहफ़ो ॾियण वारे ते विश्वास कंदा आहियो। तव्हां अनंत जीवन बि हुन ते विश्वास करे स्वीकार कंदा आहियो जेको हुन जो ॾियण वारो आहे। जॾहिं तव्हां प्रभु ईश्वर खे पंहिंजो उद्धारकर्ता करे स्वीकारींदा आहियो, इन्हीअ करे छो त हुन तव्हांजे पापनि जी क़ीमत चुकाई, त उहो तव्हांखे अनंत जीवन ॾींदो। उहो अॼु तव्हांखे तव्हांजे हुन ते विश्वास ऐं भरोसे जे आधार ते स्वर्ग ॾेई सघंदो आहे। जॾहिं तव्हां हुन ते विश्वास करे हुन जे रस्ते अचो था त तव्हां हुन जो आदर था कयो त उहा प्रतिज्ञा जेकी मसीह ईश्वर में आहे इहो साफ़ ॿुधाए थी त मसीह द्वारा ई असां अनंत जीवन पाए सघंदा आहियूं। उहो ई उद्धार जो रस्तो आहे। मुंहिंजा दोस्त, ख़त में वधंदे ॿियो वचन पढ़ंदासीं। प्रिय पुट तिमुथियुस जे नाले परमेश्वर पिता ऐं असांजे प्रभु मसीह ईश्वर जे तरफ़ां तोखे अनुग्रह ऐं दया ऐं शांती मिलंदी रहे। पौलुस तिमुथियुस जो प्रिय पुट हीअं करे अभिवादन करे थो छो त तिमुथियुस पौलुस लाइ ॾाढे आनंद जी वजह आहे। पोइ अॻिते उहो चवे थो, अनुग्रह ऐं दया ऐं शांती मिलंदी रहे। असां पहिरें तिमुथियुस जे अभिवादन में बि ॾिठो त दया इहो अखर वापरियो वियो हुयो जेको ॿिए कहिड़े ख़तनि में असां नथा ॾिसूं। परमेश्वर हुन वक़्त ते दयालु हूंदो आहे जॾहिं उहो असांखे उहो कोन ॾींदो आहे जंहिंजो असां योग्य आहियूं, यानी उहो असां मथां न्याय नथो आणे, असां मथां दोष नथो आणे जंहिंजे असां योग्य आहियूं। पौलुस खे घणी ई दया जी ज़रूरत हुई ऐं असांखे बि आहे, ऐं इहा शुक्र करण जी ॻाल्हि आहे त परमेश्वर दया जो धनी आहे ऐं उहा असांजे तरफ़ दया ॾेखारींदो आहे। परमेश्वर पिता ऐं असांजे प्रभु मसीह ईश्वर जे तरफ़ां हिते यीशु मसीह जे प्रभुत्व ते ज़ोर ॾिनो वियो आहे। हाणे असां पढ़ंदासीं पहिरें अध्याय जो 3 वचन। जंहिं परमेश्वर जी सेवा मां
पंहिंजे बाप दादाउनि जी रीतीअ ते शुद्ध विवेक सां कंदो आहियां। हुन जो शुक्र हुजे त मां पंहिंजी प्रार्थनाउनि में तोखे लगातार स्मरण कंदो आहियां। पौलुस जे प्रार्थना जी सूचीअ में तिमुथियुस जो बि नालो शामिल हुयो। हिकिड़े बाइबल जे शिक्षक पंहिंजे विद्यार्थियुनि खे इहो पतो करण लाइ चयो त पौलुस जे प्रार्थना जी सूचीअ में कंहिंजो नालो हुयो। हुननि विद्यार्थियुनि पौलुस जे लिखियल सभी ख़तनि खे पढ़ी हिकिड़ी सूची बणायऊं ऐं हर वक़्तु उहो नालो लिखंदा हुया जॾहिं पौलुस कंहिंजे लाइ प्रार्थना करे पियो। अज़ीज़ो, तव्हांजे प्रार्थना जी सूचीअ में घणनि प्रचारकनि जा नाला आहिनि। आशा आहे त तव्हां वटि हिकिड़ी सूची हूंदी, हुन में तव्हांजो पालक हूंदो। हाणे अॻिते वधंदासीं ऐं चोथों वचन पढ़ंदासीं। ऐं तुंहिंजे आंसूअनि जी सुधी करे राति ॾींहुं तोसां भेंट करण जी लालसा रखंदो आहियां त आनंद सां भरिजी वञा। असांखे इहा त पक ख़बर आहे त पौलुस तिमुथियुस ते प्रेम कंदो हुयो ऐं इहो वचन असांखे ॿुधाए थो त तिमुथियुस बि पौलुस जे मथां प्रेम कंदो हुयो। इहा असूलियत जॾहिं त पौलुस वरी सां गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं वरी जेल में आहे ऐं मौत जो बि सामनो करे रहियो आहे, इहो सभु तिमुथियुस ते घणो ई असर थो करे। पौलुस तिमुथियुस खे चवे थो, मां तुंहिंजे आंसूअनि खे ॼाणींदो आहियां, मां हुननि जी राति ॾींहुं सुधी कंदो आहियां ऐं अगरि मां छड़ो तोखे ॾिसी बि सघां त इहो मुंहिंजे दिलि में ॾाढी ख़ुशी आणींदो। असांजो हाणे वक़्तु पूरो थी वियो आहे। मुंहिंजी आशा आहे कि अॼु जे वचन जे द्वारा तव्हां आसीसित थिया आहियो। असां तव्हांखे वरी सां मिलंदासीं। तेसिताईं अलविदा।